अस्सलामुअलैकुम नादरीन, नवी ॾिसी रहिया आहियो सचो आहे समाचार। यूनियन काउंसिल कोलाची जे चेयरमैन डॉक्टर नज़ीर अहमद कोलाची सिगा ऐं PPH जे तावन सां BHU कोलाची में 2 रोज़ा मुफ़्त अखियुनि जे ऑपरेशन ऐं इलाज जी कैंप लॻाई। अखियुनि जे मुफ़्त कैंप जो इफ्तिताह PP अॻवाण इम्तियाज अली पाशा खान बुट, समाज सुधारक सर्जन डॉक्टर मोहम्मद खान शेख, सिगा जे मरकज़ी हेल्थ सेक्रेटरी रफ़ीक अहमद सोहू, अॻूणो DHO डॉक्टर रफ़ीक कोलाची, गुलरहमान भट्टी, फैसल भट्टी, डॉक्टर नदीम मेमूण, अज़हर कांगरो, डॉक्टर बशीर चन्ना ऐं ॿियनि कयो। तिरे त रेबिन कटे इफ्तिताह PP अॻवाण इम्तियाज़ पाशा खान बुट कयो। महिमाननि खे सिंधी अजरक ऐं टोपियूं